जय राम जी की। अज तारीख़ 14 ऑगस्ट स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे निर्मल मन। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त अभ्यास ऐं वैराग सां बि मन निर्मल थिए थो। अभ्यास वरी वरी मन खे सुमार्ग ते आणण में चइजे थो। वैराग यानी खटाई यानी विकार वासनाउनि खां नफ़रत। जेॾांहुं करे राड़ तेॾांहुं ज्ञान दत्त मारे। अहिड़ीअ तरह लगातार मन ते कब्जो कबो अचबो त पोइ मन निर्मल थी पवंदो। जय राम जी की। कबीर मन निर्मल भैया जैसे गंगा नीर, पाछे पाछे हरी फिरे कहता कबीर कबीर। मन जो पोइ चारो हली कोन सघंदो, पोइ त बधो बानो थी पवंदो। जय राम जी की। हे मन, अगर तूं वीचार करे ॾिसंदे त तूं पंहिंजे सुखनि खे यादि करे दिल खे दुखी करे रहियो आहीं। जय राम जी की। ओ सारा हो स्वामी लीलाशाह प्यारा सबाजा सूफी संत सचारा। माँ आया तुझे दर जो गुलाम, मुझो बाबा तो के प्रणाम। माँ आया तुझे दर जो गुलाम, मुझो बाबा तो के प्रणाम। परे परे खा प्रेमी दरबार में अचन, खुशियों मिलन तुझे दर ते झोलियूं भरे वंजन। परे परे खा प्रेमी दरबार में अचन, खुशियों मिलन तुझे दर ते झोलियूं भरे वंजन। निर्बल खे मिले बल ताकत थी, निर्धन खे मिले धन दौलत थी। तुंहिंजा भरली भंडारा 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 हो स्वामी लीलाशाह प्यारा सबाजा सूफी संत सचारा। माँ आया तुझे दर जो गुलाम, मुझो बाबा तो के प्रणाम। माँ आया तुझे दर जो गुलाम, मुझो बाबा तो के प्रणाम। अर्ज करे थो जोनी कंजो मेहर जी नजर, सफल कजो हयाती सफला कजो सफर। अर्ज करे थो जोनी कंजो मेहर जी नजर, सफल कजो